असां बीमार होते सूप है तो तली में असां नथा चाहियूं असां इलाज कराए वञनि डीसी साहब कई चऊं था असांजो इलाज कराए वञनि असांजी ज़िंदगी बचाइनि हथ पवंदी आहे हर 15 में इमरान खान के अपील कयूं था असां इलाज कराए वञनि। पहिरों त कंदकोट जा जेके बि सायाबंदो आहिनि जेके ख़ासि करे दीवान बिरादरी हुजे या पंहिंजा मुस्लिम बिरादरी आहिनि राजा शेख वटि जेको बि सभु कुझु हुयो पंहिंजो घर जो ॿारनि खे खपाई ख़ुदा न ख़ास्ता इहो कंहिं वॾेरे वटि हुजे हा त हुनजो इलाजु फ़ौरन थिए हा पर हीअ ग़रीब माण्हू आहे हिन वटि को बि वसायल जेके बि हुयसि पंहिंजो घर जायूं विकिणी करे पंहिंजे नियाणियुनि ते इलाजु करे पर हिन वक़्तु हिन वटि बि कुझु कोन्हे। हाणे अञा थी ॿारड़ा थिलमेसिया जे हिकिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि। मां हुन वस वारनि खे अपील कंदुमि त ख़ुदा राना हिन मज़लूम हिन ग़रीब हिन अबोज जी मदद कयो वञे। इहे बचा थी सघे था तव्हांजा बि हुजनि हा त शायदि उन जो दर्द तव्हां ख़ुदि ॼाणी सघो पिया। असां त पहिरियों मीडिया जा शुक्रगुज़ार कंदकोट जे मीडिया जा शुक्रगुज़ार जंहिं जो मुंडू असां कंदकोट समाज जे तौर कैंप बि कंदकोट में हईंसीं भरपूर असां शहरवासी असां ताउन बि कंदकोट वारनि कयो जो वस वारा जेके ताउन बि कयो असां वधि चवंदा आहियूं मासूम ॿारनि जी ज़िंदगी बचायो ॿिन्हिनि जो हाणे बि इन टाइम थैलेसेमिया पेशेंट आहिनि हिन जो कुझु बि न थियो आहे हिननि जे लाइ कुझु वस वारनि खे चऊं था लालच पेशेंट आहिनि जो ॾिसो पेट ॾिसो हर शइ सुजी वियो आहे मासूम जो असां कंदकोट समाज जे हितां पहिरियों वरी असां कैंप हणंदासीं किरोड़ जो मसइलो हल थिए वरी असां कैंप बि हणंदासीं वरी मीडिया असांजे कंदकोट जी असांजे गॾु आहे वरी ग़रीबनि जी हर इशू ते गॾु हूंदी आहे हमेशह गॾु आहे। असां वरी चऊं था वस वारनि खे अपील बचनि जी मासूम जान अॻु में असां कैंप भई मुकेश चावला जे असांखे ख़ातिरी जा कैंप पटीसीं मुकेश साहिब मिलियासीं कराची फाइल बि ॾेई आहे मुकेश चावला साहिब खे उहो फाइल बि उते पिया कोरोना जे करे मसइलो रुकिजी वियो आहे। हाणे मुकेश साहिब सां मिलंदासीं ॻाल्हाईंदासीं पंहिंजो बचनि जो इलाजु कराए मासूमनि जो सिंध हुकूमत जे असां CM खे अपील कयूं था सिंध CM बिलाल भुट्टो आसो ज़रदारी खे अपील था कयूं अपील था हथ ॿधी इन मासूमनि जी ज़िंदगी बचायो मासूमनि जी ज़िंदगी बचायो। जी नाज़रीन मीडिया सेंटर ते मौजूदु आहियूं जिथे ग़रीबाबाद जो रवासी राजा शेख जंहिंजे ॿिनि नंढनि खे थलसमिया जी बीमारी आहे जेको 10 साल जो जेको आहे ग़ुलाम अब्बास शेख ऐं 8 सालनि जो फैज़ान अली शेख पैदाशी जेको आहे त थलसमिया जी बीमारी आहे हिन ग़रीब पंधु करे थकी पियो आहे कंहिं इलाजु करण वारो न आहे। अचो हिन सां ॻाल्हियूं कयूं हिन छा मुतालबो आहे छा चवणु आहे हिन जो। सर बिस्मिल्लाह रहमान रहीम पहिरियों खां अवल में इहो असांजो मुख़्तसर अर्ज़ु यको कयो मीडिया जे थ्रू असां मुंहिंजे नियाणनि जो 7 महीने में कंहिं कोर्स वठी ईंदो हाणे कोर्स मुंहिंजी नियाणा ॿिन्हिनि जो बंदि आहे हिन जो पेट बि सुजी वियो आहे हिन जी तिली वधी वई आहे हिन जो पेट हार्ड थी वियो आहे 4 महीना थी विया आहिनि असांखे कोर्स कोन्हे ऐं असां सरहंदी वारनि खे ऐं आला हुकाम खे वस वारनि खे अपील करणु चाहियूं था ख़ुदा पंहिंजे प्यारनि जे सदके मूंसां कोर्स में मदद कंदा जेको कोर्स हिननि जो तिली जे लाइ ऐं मेन इलाजु हिननि जो जेको आहे हिंदुस्तान में थिए पियो 1 करोड़ 70 लख रुपयो ख़र्चो आहे ॿिन्हिनि जो बोन मेरो थींदो उहो कंहिं बि न करायो कंहिं अलाह रे न करायो अलाह गंज ॾींदो हर कंहिंखे पर मां सां ख़ुदा वास्ते कोर्स में मदद कयो मुंहिंजो कोर्स बंदि आहे 4थो महीनो आहे मां ग़रीब आहियां ऐं मुंहिंजा नंढा मां ॾाढो परेशान आहियां मुंहिंजा नंढा ॿई थैलेसेमिया जा पेशेंट हर 10 ॾींहं 12 ॾींहं खून लॻंदो आहे मां मुसलसल ग़रीब आहियां मां आला हुकाम खे इहो ई अर्ज़ु कंदुमि ख़ुदा पंहिंजे प्यारनि जे सदके मुंहिंजे बचड़नि जी ज़िंदगी बचाइण में मदद कंदा मां ग़रीब सां। जेके डोनर आहिनि उन्हनि छा कयो आहे कंदकोट वॾा डोनर आहिनि जेके सर वॾनि डोनरनि तोणी भॻाऊं सिर्फ़ु आसरा मिलिया आहिनि अॼु थींदो तुंहिंजो कमु सुबुह थींदो कमु तुंहिंजो अॼु कंदासीं ऑफिसरनि तोणी नवाबनि तोणी चङनि तोणी वियाऊं कंहिंजो नालो आणणु नथा शो नथा करणु चाहियूं पर काफ़ी माण्हुनि मूंखे आसरा ॾिना पर थियो कुझु बि न मां ग़रीब अल्लाह खे यादि कयूं घर में वेठो आहियां मीडिया वारनि जो थोरा हितां कंदकोट जी मीडिया जो जेको मुसलसल मूंसां साथ ॾिनो अथऊं अल्लाह उन्हनि जे मीडिया जे चैनलनि खे जेका ऑफिसर आहिनि उन्हनि जा वॾा आहिनि उन्हनि खे ख़ुदा पाक वधाईंदो जेको जेको चैनल जो मालिक आहे मां बिना लालच बिना सो मूंसां मीडिया साथ ॾिनो आहे कंदकोट जी बेलालच बिना सो मां इहो ई अर्ज़ु कंदुमि त ख़ुदा मुंहिंजे बच्चनि जो कुझु न कुझु कयो। DC साहब कयो
DCO साहब सिर्फ़ु ॻाल्हियूं कयूं, मनोहर अली ख़ान साहब चए मां तुंहिंजो कमु कंदुमि, पोइ हुन में बि कुझु न थियो। आगा साहब बि चई हो 53,000 हर तव्हांखे 53,000 हर महीने में ॾींदासीं, तव्हां कोरस ॿारनि जो करायो। आगा साहब ॾे वञूं था बि आगा साहब टरकाए छॾे थो, कुझु बि न आहे सर। असां ग़रीबनि जो को वाही अलाह आहे, बाक़ी कुझु बि कोन्हे। असां अलाह हुकाम खे इहो ई अपील कंदासीं, ख़ुदा रा पंहिंजे प्यारनि जे सदके मुंहिंजे बचड़नि जी ज़िंदगी बचाइण में मूंसां मदद कंदा। बिलावल भुट्टे खे अर्ज़ु कयूं पिया, अलाह हुकाम खे जेका बि ऑफिसर जेका नवाब सरंदियार आहिनि जेका बि आहिनि, मां उन्हनि खे इहो ई अर्ज़ु कंदुमि त मां ग़रीब सां मदद कयो, मुंहिंजे बचनि जी ज़िंदगी बचाइण में मां सां मदद कंदा। मुतासिर फैमिली जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो चवणु हुयो त हिन मासूम नंढड़ा ॿारड़ा आहिनि, हिन जी ज़िंदगी बचाए करे ख़ुशियूं आंदियूं वञनि ऐं ॾीआ ॿरिया वञनि। हिननि सिंध गवर्नमेंट खां ऐं बिलावल भुट्टे खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजे बच्चनि जी ज़िंदगी बचाए, जेको आहे त घर में ख़ुशियूं पैदा कयूं वञनि ऐं जेको आहे त हिननि जो इलाजु करायो वञे। ऐं सिंध गवर्नमेंट खां बिलावल खां मुतालबो कयो आहे त हिन ॿारनि जी ज़िंदगी बचाए असांजे घर में ॾीआ ॿारिया वञनि। नज़ीर मिरानी, सोच TV, कंदकोट। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.